दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो पंहिंजो इंजीनियर अली हसन भुट्टो, फाउंडिंग चेयरमैन सिंध स्कूल्स डेवलपमेंट प्रोग्राम। जीअं तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे त असांजो मेन मक़सदु इहो हूंदो आहे तव्हां दोस्तनि ताईं सही इंफॉर्मेशन पहुचायूं ऐं सिंध जे अहिड़नि सपूतनि नौजवाननि सां तव्हांजी मुलाक़ात कराइण जिन पंहिंजे जेको आहे ज़िंदगी में कारनामा ॾिना हुजनि। सो अॼु असांजो नौजवान आयो आहे दौलत राम साहब, थर जो नौजवान आहे, उमरकोट जो नौजवान आहे। इन नौजवान सां इंशाल्लाह अॼु हाल वल कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर, छा हाल आहे? वालेकुम सलाम सर। साईं तव्हांजो नालो छा आहे? सर दौलत कुमार। दौलत कुमार आहे, किथां जा आहियो? सामारो शहर, जिलो उमरकोट। सामारो शहर जा जी, आहियो, सामारो माशाल्लाह शहर। गुड। तव्हां स्कूलिंग किथां थी आहे? सर मूं 8वीं क्लास ताईं सामारे मां तालीम हासिल कई आहे। हुन खां पोइ 9th मैट्रिक फर्स्ट ईयर इंटर उमरकोट मां कई आहे। अच्छा। ऐं पोइ जेको मुंहिंजी अंडर ग्रेड आहे हाँ, हाँ। IBA कराची मां, IBA कराची में, 100% स्कॉलरशिप ते। अच्छा, कई IBA आहे। कराची। ऐं हिन वक़्तु मां वो IBA स्कॉलरशिप कीअं मिली मतलब? सर IBA नेशनल टैलेंट हंट, हाँ। IBA नेशनल टैलेंट हंट प्रोग्राम स्कॉलरशिप ईंदी आहे IBA जे तरफ़ां, जेको हर साल पहिरीं तुंहिंजी टाइमलाइन फेब्रुअरी मार्च जी हूंदी, लेकिन हिन वक़्तु आई थिंक सितंबर अक्टूबर में ईंदी आहे। ऐं मतिलबु हुनजो तक़रीबन प्रोसेस हूंदो आहे। इंटरमीडिएट खां पोइ IBA इंटरमीडिएट खां पोइ मां IBA कराची उन रिक्वायरमेंट छा टेस्ट वठंदा आहिनि छा? जी सर, हुनजी पहिरीं टेस्ट थींदी हुई। हाणे रिक्वायरमेंट चेंज थी चुकियूं आहिनि। हाणे कोई टेस्ट वग़ैरह नथी थिए। तव्हांजी बोर्ड जी मार्कनि जी बेसिस ते शॉर्ट लिस्ट थियो था ऐं तव्हां हुन प्रोग्राम में सिलेक्ट थियो था ऐं पोइ IBA जी टेस्ट फुल थियो था स्कॉलरशिप ऐं फुल स्कॉलरशिप। अच्छा, उन खां पोइ तव्हां फुल ब्राइट जी तयारी कई? जी, हुन खां पोइ जॾहिं मां IBA मां ग्रेजुएट थियुसि त हुन खां पोइ मां फुल ब्राइट। तव्हांजा वालिद साहब छा कंदा आहिनि? सर मुंहिंजा वालिद साहब दर्जी आहिनि। अच्छा, तव्हांजा वालिद साहब दर्जी आहिनि? जी सर। माशाल्लाह। ऐं तव्हां अमर? अमर हाउस वाइफ। हाउसवाइफ आहे। ऐं ॿी पोइ फाइनल सपोर्ट का? सर भाउ आहिनि वॾा, बट उहो बि इहो साॻी दर्जी वग़ैरह जो कमकार कंदा आहिनि। ऐं न सामारो शहर जा आहियो तव्हां? जी सर, मां बेसिकली सामारो शहर जा आहियां। माशाल्लाह ज़बरदस्त। पोइ तव्हां इहा जेका फुल ब्राइट इंस्पायरेशन कीअं आई? सर इन जे पोयां ॿ टे रीज़न आहिनि। हिकिड़ो त असांखे IBA मां काफ़ी सारियूं अहिड़ियूं IBA कराची वियो, IBA कराची वियासीं, ख़बर हुतां खां बि इंस्पायरेशन आई। ऐं ॿियो त लाइक काफ़ी सारा स्टूडेंट्स बि हुया, असांजा सीनियर्स, जिन्हनि जे थ्रू असांखे इहे सभु शयूं ख़बर पियूं। सो बसि असां बि ट्राई कयो ऐं शुक्र आहे लॻी वई। त कीअं तयारी कयो? माना जेकॾहिं को मतिलबु इन स्कॉलरशिप तरफ़ अचणु चाहे या अवेल करणु चाहे त छा छा माना ज़रूरी आहे? जी सर श्योर। हिन स्कॉलरशिप जी जेको सभिनी खां मैंडेटरी रिक्वायरमेंट हूंदी आहे उहा GRE जी टेस्ट हूंदी आहे। दोस्तों GRE टेस्ट ग्रेजुएट रिकॉर्डेड। उनमें केतिरो स्कोर घटि में घटि? हुनमें टोटल 170 स्कोर हूंदो आहे। हिकिड़े सेक्शन में 2 सेक्शन हूंदा आहिनि ऐं ॿिन्ही सेक्शंस में 145 एंड 145 आउट ऑफ 170 टोटल। क्वांटिटेटिव रीजनिंग ऐं वर्बल रीजनिंग ये 2 सेक्शन हूंदा आहिनि। 145 ॿिन्ही सेक्शंस में स्कोर रिक्वायर्ड हूंदो आहे। मैक्सिमम जेतिरो हूंदो ओतिरो वधीक बहितर आहे। ऐं हुन सां गॾोगॾु जेको आहे सो एप्लीकेशन फॉर्म हूंदो आहे जंहिंमें तव्हांजी पर्सनल स्टेटमेंट हूंदी आहे, रिसर्च प्रपोजल या स्टडी ऑब्जेक्टिव हूंदो आहे। हुन सां गॾु 2 लेटर ऑफ रिकमेंडेशंस हूंदा आहिनि ऐं ॿियो काफ़ी सारियूं डिटेल्स हूंदियूं आहिनि फॉर्म में जेको तव्हां फिल कंदा आहियो ऐं हुन जे बेसिस ते तव्हांखे फुल ब्राइट मिलंदी आहे। अच्छा, तव्हांखे फुल ब्राइट स्कॉलरशिप विन कई त पोइ सभु कुझु उहे टेक केयर कंदा आहिनि? जी सर, हिकिड़ी दफ़ा तव्हांजी फुल ब्राइट स्कॉलरशिप लॻी वई त हुन खां पोइ तव्हांजो एयर फेयर, हिते रहण जो ख़र्चो, यूनिवर्सिटी जी फीस, सभु कुझु जेको आहे सो फुल ब्राइट हले। हाणे मां तव्हांजे वालिद साहब दर्स को कमु कंदा आहिनि त ज़ाहिर फाइनेंशियल कंस्टेंट्स आहिनि। असां सिंध जे जंहिं बि नौजवान सां ॻाल्हायूं था उहो चए थो साईं असां फाइनेंशियली अफोर्ड ई नथा करे सघूं का शइ, पोइ असां ॿाहिरि मुल्क कीअं वञूं? उन लाइ तव्हां छा चवंदो? सर उन्हनि जे लाइ इहो ई आहे जो अहिड़ियूं स्कॉलरशिप्स ईंदियूं आहिनि। लाइक फुल ब्राइट सिर्फ़ु हिकिड़ी स्कॉलरशिप न आहे। इरास्मस मंडस जी स्कॉलरशिप ईंदी आहे, स्टिपेंडम हंगेरिकन जी स्कॉलरशिप ईंदी आहे, हुन सां गॾु शेमनिंग जी स्कॉलरशिप ईंदी आहे। सो काफ़ी सारियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि। बसि सभिनी खां पहिरीं आई थिंक सो मेंटेलिटी बदलण जी ज़रूरत आहे। Mindset money is not an issue of sin. नौजवान मैंने कहा तो money is not an issue of sin. The mindset is an issue of the sin. लेकिन हिकिड़ो दर्जी जो पुटु अमेरिका फुल ब्राइट स्कॉलरशिप विन करे सघे त आम माण्हू छो नथो करे सघे? इट्स नॉट पॉसिबल। तव्हां बि कोई दर्ज जो कमु सिखियो या न? सर नंढे हूंदे बटन लॻाया। नंढे हूंदे बटन लॻाया थोरो शौक़ु वॾो हूंदो हो, लेकिन बाबा साईं कॾहिं कमु सिखण कोन। अच्छा, माना उन जे ज़हन में हुयो त इन्वेस्टमेंट कजे। माना जी मुंहिंजा 2 वॾा भाउ आहिनि, उहे फुल दर्जी आहिनि। उहे फुल दर्जी आहिनि। कटिंग माना तव्हां दर्जी खां वठी दर्सगाह ते अची पहुची, अमेरिका जी दर्सगाह ते, व्हिच इज अ ग्रेट अचीवमेंट। सर थैंक यू। तो कीअं थो महसूस थिए साईं नंढड़े ॻोठ सामारो खां ते न्यूयॉर्क में अचणु? कहिड़ी यूनिवर्सिटी में था पढ़ो? फॉर्डम यूनिवर्सिटी। फॉर्डम यूनिवर्सिटी में अची पढ़णु। हाउ यू फील लाइक दैट?
I feel like it's a big achievement. It's a big achievement? Yeah, it's a big achievement. मतलब किते असांजो शहर सामारो है कोड किते वरी तव्हां न्यूयॉर्क में वेठा आहियो सो जेको बि फिल्मनि में ॾिसो था तव्हां अखियुनि खां ॾिसो पिया इहो हिकिड़ी वॾी फीलिंग आहे शुक्र आहे अल्लाह साईं जो मतलब इन में ॾिसो न को साईं जो फाइनेंशियल बैकग्राउंड भी स्ट्रांग कोन्हे को न सिर्फ इल्म स्किल्स अवेयरनेस हुनखे अॻिते वधायो आहे असां थोरी घणी अधी मंडी एजुकेशन त आहे पर स्किल असांखां मिसिंग आहे अवेयरनेस मिसिंग आहे छा तव्हां हिन सां एग्री कयो था हिन जो एलेबोरेट कयो बिल्कुल एग्री करूं था सिंध में जेको हिन वक़्तु सभिनी खां वॾो मसलो आहे उहो अवेयरनेस जो ई मसलो आहे स्टूडेंट्स खे एक्चुअली करेक्ट पाथ ख़बर न आहे कि हू शयुनि खे कीअं हासिल करे सघनि था दे जस्ट नीड समवन जेको हुननि खे हर हिकु शइ ॿुधाए जीअं फुलब्राइट जी सॼी डिटेल हिन वीडियो में आहे सो अगरि कंहिंखे बि फॉलो करणो आहे इहे स्टेप्स फॉलो करी हू फुलब्राइट में ट्राई करे सघे थो अहिड़े नमूने हर हिकु शइ जे लाइ दे जस्ट नीड समवन टू गाइड देम तव्हां छा था सम्झो कराची न अचो आहे छा इहा अवेयरनेस मिले तव्हांखे बिल्कुल न कराची जो ऐं IBA जो हिन में जाम वॾो रोल आहे इवन दो 2016 में जॾहिं आउं उमरकोट वियो हुउसि पंहिंजो शहर सामारो छॾी तॾहिं खां आई थिंक मुंहिंजी कराची IBA तव्हांजी तरफ़ इम्तिहान त कोन ॾिनो न तव्हांजी तरफ़ GRE त कोन ॾिनी न या तव्हांजी तरफ़ को GPA त कोन ठाहियो इहो सभु कुझु तव्हांखे ॾियणो पए न तव्हां छा थियो इंस्पायर थियो न माना पोइ अंदरि जज़्बो जवान थियो न तव्हां करे बिल्कुल इट्स नॉट इज़ी भला तव्हांखे फुल ब्राइट स्कॉलरशिप में GRE ॾियण में छा पे केतिरा पैसा लॻा हूंदा लख रुपया भी 50-60 हजार $220 equivalent to 65,000 that's it yes IELTS separate इम्तिहान नहीं IELTS जी टेस्ट न रिक्वायर होंगे हिन में GRE में सॉरी फुलब्राइट में टॉफिल जी टेस्ट रिक्वायर होंदी आहे लेकिन उहो भी जने ता फुलब्राइट में सिलेक्ट थी वेंदा जने ता थी वेंदा आयो तो पो तांजी टॉफिल जी फीस जेको है वो भी फुलब्राइट वारा भरना है वो भी तांखे न भरनी रिव्यू कड़ी स्कॉलरशिप्स आहिनि जेके माण्हू मना मेरिट स्कॉलरशिप माण्हू विन करे त थी सघे थो सर आई थिंक मां ॿुधायूं स्टिपेंडम हंगेरिकन शेवनिंग एरस्मस मंडस हुन सां गॾु टर्की बर्लसारी जी बि स्कॉलरशिप ईंदी आहे इन्हनि में ईअं आहे जो स्टिपेंडम हंगेरिकन टर्की बर्लसारी इहो अंडर ग्रेड्स जे लाइ बि ईंदी आहे ऐं मास्टर्स जे लाइ बि ईंदी आहे PhD जे लाइ बि ईंदी आहे बाक़ी फुलब्राइट एरस्मस मंडस ऐं शेवनिंग जेको आहे इहे मास्टर्स ऐं PhD जे लाइ ईंदी आहे मूंखे फ़िलहाल एतिरनि जी ख़बर आहे बाक़ी माण्हू सर्च आउट कंदो खोड़ सारियूं आहिनि जी बाक़ी ॿाहिरि अचण जा ॿिया बि काफ़ी सारा तरीक़ा आहिनि काफ़ी सारा स्टूडेंट लोन खणी बि अचनि था ऐं सेल्फ फंडिंग ते बि अचनि था फंडिंग ते बि अचनि था कम्युनिकेशन स्किल्स जेको गैप आहे असांजे सिंधी नौजवाननि वटि टैलेंट त आहे पर कम्युनिकेट प्रॉपर तरीक़े सां नथा करे सघनि शयुनि खे इहो जेको कम्युनिकेशन स्किल्स आहे इहो जेको मिसिंग आहे असांजे नौजवान अक्सर खां इन जे बारे में तव्हां छा ख़्याल आहे सर कम्युनिकेशन स्किल ऐं कॉन्फिडेंस मुंहिंजे हिसाब खां इहे ॿ शयूं अव्हांखे किथे बि पुॼाई सघनि थियूं ऐं अव्हांजी ओवरऑल पर्सनैलिटी डेवलप करण में वॾो रोल प्ले कनि थियूं सो इहे ॿ शयूं जेतिरो जल्दी थी सघे इम्प्रूव करो इम्प्रूव करण खां मुराद इहो आहे जो अगरि तव्हां कंहिंखे हिकिड़ो टाइम ॿुधायो पिया त ट्राई टू शो अप एट दैट टाइम लाइक इहो ई मिसकम्युनिकेशन आहे न कि मां 4 बजे चई 4 बजे पुॼियसि न सो इन सभिनी शयुनि ते कमु करो ऐं इहो ई आहे बाक़ी कम्युनिकेशन स्किल्स बहितर करण जे लाइ इट्स बेटर टू वॉच इंग्लिश पॉडकास्ट इंग्लिश मूवीज़ जिते तव्हां ॿुधंदा उन्हनि खे ऐं पोइ हिक ॿिए खां ॻाल्हायो इंग्लिश बि तव्हांजी बहितर थी वेंदी सो पर अक्सर वरी नौजवाननि जो बि ख़्याल आहे फाइनेंशियल कंस्टेंट्स आहिनि हीअं आहे हूअं आहे असां कीअं पढ़ूं छा पढ़ूं उन जे बारे में तव्हां छा सर फाइनेंशियल कंस्ट्रेंट्स त आई थिंक सभिनी जा हूंदा आहिनि मुंहिंजी बि कहाणी कुझु अहिड़ी आहे IBA में मां एज अ टीचिंग असिस्टेंट सर्व कयो आहे 4 सेमेस्टर जितां आउं पंहिंजा ख़र्चा पूरा कंदो हुउसि सो चवण जो मक़सदु इहो ई आहे कि रिस्क त वठिणो पवंदो आहे वॾी हिकिड़ी बहितरीन कहावत आहे माय फेवरेट इट गोज़ लाइक डू नॉट बी अफ्रेड टू गिव अप द गुड टू गो फॉर द ग्रेट अगरि तव्हांखे कुझु अज़ीम शइ हासिल करणी आहे हुनजे लाइ तव्हांखे सुठी शइ छॾणी पवंदी सो आई थिंक इहो ई आहे बसि रिस्क वठिणो आहे इन शइ में फाइनेंशियल कॉन्स्टेंट्स ऑब्वियसली पाकिस्तान में तकरीबन हर माण्हू जा ई आहिनि किथे न किथे थोड़ा घणा थियण था पर इहो एॾो वॾो ऑब्स्टेकल कोन्हे जेकी क्रॉस द बिगेस्ट ऑब्स्टेकल इज माइंडसेट मेंटालिटी आई थिंक सो यस हाणे हिते त करोड़ों रुपया हर साल ख़र्च थो थिए मतिलबु बैचलर कोर्सेस में पाकिस्तान में साॻी सी $200 पर मंथ जी सर बिल्कुल अगर ॾिठो वञे पर उन मुक़ाबले में कुझु बि न आहे बिल्कुल कुझु बि न आहे लेकिन पोइ बि उहे माण्हू हुतां जे बदिले हिते अचनि था सो मतिलबु इहो ई आहे जो अगरि एटलीस्ट पाकिस्तान में हींअर वक़्त खां ई हर नौजवान हर ॿार
एटलीस्ट यूनिवर्सिटी एजुकेशन भी हासिल करे ना, जेको के इन टर्म्स ऑफ डॉलर पाण ॾिसूं जाम सस्ती आहे पाकिस्तान में, $200-300 सालाना फीस जेको कि जाम सस्ती आहे। सो ये सब मतलब एतिरा वॾा मसला न आहिनि। सही, तव्हांजो मैसेज ॾियणु चाहियो सिंधी नौजवाननि खे प्लीज़। सर मुंहिंजो मैसेज इहो ई आहे कि बस कोशिश करो, एटलीस्ट लाइक गिव इट अ ट्राई। का बि शइ हुजे, तव्हांजी यूनिवर्सिटी जी टेस्ट आहे, तव्हांखे ॿाहिरि मुल्क अचिणो आहे, तव्हांखे काई बि टेस्ट ॾियणी आहे, बस एटलीस्ट गिव इट अ ट्राई। बाक़ी गवर्नमेंट जी नौकिरियुनि खे छॾियो, उहो त हुई कमु लथल आहे। सो बस इन ई तरफ़ अचो, इहो ई मैसेज आहे। थैंक यू वेरी मच। ॾिसो दोस्तो, ही साईं नौजवान आहे दौलत मेघवार साहब, जेको सामारे जे ॻोठ मां निकिरी करे हाणे न्यूयॉर्क में पढ़े पियो। तव्हां ॾिसो त सामारे जे दर्जी जे दुकान खां वठी अमेरिका जे अज़ीम दर्सगाह तां पहुचणु ॾिसो केॾो आसान बणाए छॾियो दौलत राम। त तव्हां बि दौलत राम जहिड़ा थी सघो था, तव्हां बि अहिड़ा सिंजा नौजवान थी सघो था। सामारो उमरकोट थर जो हिकिड़ो नंढड़ो ॻोठु आहे, इलाइक़ो आहे, उन मां जेकॾहिं को नौजवान हिकिड़ो दर्जी जो पुटु पंहिंजी महिनत सां, पंहिंजी जफ़ाकत सां ई हिन मुक़ाम ते पहुची सघे थो। जेकॾहिं तव्हां में खे बि अॻिते वधणो आहे, भले तव्हां पाकिस्तान में वधो पर ज़रूरु वधो, तव्हां बि अॻिते अची सघो था। पर उन जे लाइ ज़ाहिर आहे महिनत करणी पवंदी, पाण ते जेको आहे सो ज़बरदस्ती करणी पवंदी। तव्हां ज़बरदस्त तेसी ताईं नथा थी सघो जेसी ताईं पाण सां ज़बरदस्ती नथा करे सघो। त ज़बरदस्त थियण जे लाइ पाण ते ज़बरदस्ती करणु लाज़मी आहे। जीअं असांजे नौजवान दौलत राम साहब कई आहे, महिनतूं करे हिन मुक़ाम ते पहुतो आहे। हींअर असीं न्यूयॉर्क में वेठा आहियूं, नौजवान सां गॾु कचहरी कयूं पिया। इंशाल्लाह वरी ॿिए कंहिं नौजवान सां तव्हांजी मुलाक़ात करां थो। जेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।